नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त दुनिया में माण्हू चवंदा आहिनि कि हाँ जेको बि देश जी सेना में लड़ाई कंदा आहिनि ऐं उन युद्ध जे मैदान में अगरि शरीर छॾींदा आहिनि हाँ त उहे स्वर्ग में वेंदा आहिनि। हाँ त इन जो अर्थ छा आहे? इहा छा ॻाल्हि ईअं थींदी आहे? ॾिसो, स्वर्ग में वेंदो हिन जो मतिलबु हाणे कहिड़ी दुनिया थी हले, नर्क थी हले, है न। जी। त स्वर्ग जहिड़ी दुनिया में त सभु सुठा माण्हू, सच्चा माण्हू हूंदा न। जॾहिं पाण सतयुग जा देवी देवता ई आहियूं, हुननि जी महिमा छा ॻाईंदा आहियूं? सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। त जॾहिं पंहिंजी आत्मा में ये सभु गुण हूंदा, ये सभु चीजूं हूंदियूं, क्वालिफिकेशन, तॾहिं त पाण स्वर्ग में वञी सघंदासीं न। स्वर्ग में वञण वारा डबल अहिंसक हूंदा आहिनि, न काम कटारी जी हिंसा हलाईंदा आहिनि, न हथनि सां लड़ाई झगड़ो कंदा आहिनि, शारीरिक युद्ध कंदा आहिनि। त ॾिसो, हाणे उहे लड़ाई कंदे कंदे शरीर छॾंदा त हिंसक थी करे वेंदा। भले देश जी बचाव जे लाइ था करनि, लेकिन करनि त हिंसा था न। उहा आत्मा उहे ई हिंसक संस्कार वठी करे मैदान ते शरीर छॾंदी त ॿियो जनम बि हिंसक वारो ई वठंदी न। मतिलबु ॿिए जन्म में बि हुनजा उहे ई संस्कार हूंदसि। थोरो सो ई वॾो थींदी त देश जे लाइ प्रेम थींदुसि कि मां देश जे लाइ कंहिंखे बि मारे सघंदो आहे, कुझु बि करे सघंदो आहे, मुंहिंजे देश खे कोई कुझु बि न करे सघंदो आहे। त हिंसा वारा थी विया न इहे। भले पॉज़िटिव आहे कि देश जे बचाव जे लाइ, लेकिन आहे त हिंसा। त असांखे परमात्मा बाप चईंदा आहिनि कि स्वर्ग में वञण जे लाइ जेकी युद्ध करणी आहे न, उहो कंहिंसां करणी आहे? पंहिंजे स्वभाव संस्कारनि सां। छो जी सतयुग में पंहिंजा स्वभाव संस्कार दैवी हूंदा, हाणे पंहिंजा स्वभाव संस्कार विकारी असुरी स्वभाव संस्कार आहिनि। त इहे जॾहिं परमात्मा पाण खे शिक्षा ॾींदो आहे, परमात्मा जी शक्ति सां पाण जॾहिं आत्मायूं आसुरी स्वभाव संस्कार खां मुक्त थी करे दैवी स्वभाव संस्कार जी धारणा कंदा आहियूं न, त अंदरि आत्मा में युद्ध थींदी आहे। कंहिंजी युद्ध थींदी आहे? आसुरी स्वभाव संस्कार ऐं दैवी स्वभाव संस्कार। आत्मा चाहींदी आहे कि मां आलस्य, अलबेलोपन, विकार आदि, बुराइयूं आदि, कूड़ आदि ॻाल्हाइण, पाप आदि करण छॾां। मां देवताउनि जीअं स्वभाव संस्कार धारण करा, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी ठहियां। लेकिन हिते जेका स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, उहो अंदरि ई अंदरि युद्ध कंदे कंदे आत्मा शरीर छॾे वेंदी आहे, विजय प्राप्त कंदी आहे। परमात्मा जी शक्ति सां आत्मा आसुरी स्वभाव संस्कारनि ते विजय प्राप्त करे दैवी स्वभाव संस्कार धारण करे शरीर छॾंदी आहे। उहा आत्मा वञी करे स्वर्ग में वेंदी आहे। असल में ये हिंसा जी ॻाल्हि अंदरि थी थिए, आत्मा में। लेकिन माण्हुनि छा सम्झी छॾियो अथनि कि स्थूल जीवन में जॾहिं स्थूल हथियारनि सां पाण पंहिंजे देश जे बचाव जे लाइ लड़ाई कंदासीं त स्वर्ग में वेंदासीं। हिते देश जे लाइ बचाव जे लाइ लड़ाई न करणी आहे। हिते पंहिंजे दैवी स्वभाव संस्कार, दैवी दुनिया जी स्थापना करण लाइ आत्मा खे युद्ध करणो पवंदो आहे कि मां परमात्मा जी शक्ति सां दैवी संस्कार धारण करा त दुनिया में स्वर्ग ईंदो। जी जॾहिं सभु आत्मायूं ईअं अंदरि परमात्मा खे यादि करे दैवी स्वभाव संस्कार धारण कंदियूं त सभिनि जा उहे सुठा संस्कार थींदा त दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग थी वेंदी न। त असल में इहा हिंसा आहे। हिन हिंसा कंदे कंदे जॾहिं पाण परमात्मा जी यादि में शरीर छॾंदासीं तॾहिं पाण स्वर्ग में वेंदासीं। उहा वारी हिंसा जेका शहीद थींदा आहिनि, भले देश जे लाइ पंहिंजो शरीर त्याग कंदा आहिनि, लेकिन ॿियो जनम वठंदा त वापसि खां उन ई संस्कारनि सां देश जे बचाव जे लाइ लड़ंदा। स्वर्ग किथे ईंदो? स्वर्ग बि त हिते दुनिया में ई हूंदो न। स्वर्ग कोई मथे थोरी आहे।
हिन दुनिया में ई त पाण कृष्ण जी जन्माष्टमी मल्हायूं था न। चऊं था न कृष्ण मथुरा में रहंदो हुयो, चऊं था न। त कृष्ण किथे हूंदो? जाते कृष्ण हूंदो उहो ई त स्वर्ग हूंदो, सतयुग हूंदो न। त इहे ई दुनिया स्वर्ग सतयुग हुई। सतयुग त्रेता स्वर्ग, सतयुग त्रेता खे मिलाए करे स्वर्ग चइबो आहे। इहे ई दुनिया स्वर्ग हुई, इहे ई दुनिया नर्क थी आहे। हाणे पाण बि जॾहिं आसुरी स्वभाव संस्कार सां युद्ध करे दैवी स्वभाव संस्कारनि ते जीत पाईंदासीं, पंहिंजे अंदरि दैवी स्वभाव संस्कार धारण कंदासीं, त दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग। इहे हिंसा कंदे कंदे शरीर छॾो त तव्हां स्वर्ग में वेंदा, परमात्मा जी यादि में। ठीकु आहे? जी हाँ जी दीदी, थैंक यू।